किनिंदालू सीनियर सूबाई वजीर शर्जील मेमण येलो लाइन BRT मनसूबे ते कम तेज करण की हिदायत कई आहे। सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण की सदारत हेठ इजलास थियो आहे। इजलास में ट्रांसपोर्ट वाले सेक्रेटरी असद जामिन ने बेन शिरकत कई। इजलास दौरान येलो लाइन BRT जे कम बाबत अग भराई जो जायजो वरितो वियो। उन मौके ते ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मनसूबो वक़्त ते मुकमल करण लाइ रोज़ानू जे बुनियाद ते कम कयो वञे। हुन चयो त मनसूबे में ईंदड़ रंडकूं खत्म करण लाइ कम कयो पियो वञे। संदसि चवणु हो त आलमी बैंक पारां बि मनसूबे मुकमल सहकार जी ख़ातिरी कराई वई। हुन चयो त मनसूबे लाइ स्टेक होल्डर्स खे गॾियल कोशिशूं करणियूं पवंदियूं। अहम ख़बर ही अवां खे ॾियूं पिया त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण येलो लाइन BRT मनसूबे ते कम तेज करण जी हिदायत कई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठ इजलास थियो आहे। इजलास में ट्रांसपोर्ट वाले सेक्रेटरी असद जामिन ने बेन शिरकत कई। इजलास दौरान येलो लाइन BRT जे कम बाबत अग भराई जो जायजो वरितो वियो। उन मौके ते ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मनसूबो वक़्त ते मुकमल करण लाइ रोज़ानू जी बुनियाद ते कम कयो वञे। हुन चयो त मनसूबे में ईंदड़ रंडकूं ख़त्म करण लाइ कम कयो वञे। संदसि चवणु हो त आलमी बैंक पारां बि मनसूबे में मुकमल सहकार जी ख़ातिरी कराई वई। हुन इहो बि चयो त मनसूबे लाइ स्टेक होल्डर्स खे गॾियल कोशिशूं करणियूं पवंदियूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण येलो लाइन BRT मनसूबे ते कम तेज करण जी हिदायत कई आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। बिल्कुल निदा सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां येलो लाइन BRT की तामीर के हवाले से कम ते जेका रफ्तार है तेज करण जी सख़्त हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील मेमण पारां येलो लाइन BRT के हवाले से आला सतही जेको इजलास कयो वियो आहे। इजलास में जो BRT जो कम तामीराती कम है उनकी पेशरफ़ के हवाले से जायज़ो वरितो वियो ऐं BRT डिपो से कम शुरू करण ऐं जाम सादिक पुल जो जारी तामीराती कम है उन समेत मुख़्तलिफ़ जेके पहलू आहिनि उन्हनि ते तफ़सीली जेका ख़्यालनि जी ॾेवत कई हुई। शर्जील मेमण पारां येलो लाइन BRT मनसूबे जी जेका बर वक़्त मुकमल करण खे यकीनी बनाइण जे हवाले सां रोज़ाने जी बुनियाद ते कम करण जो हुकुम जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त समूरा जेके लाॻापियल फ़रीक़ आहिनि उहो देर जो जेको सबब बणजंदड़ जेके रुकावटूं आहिनि उनखे ख़त्म करण जे हवाले सां न सिर्फ़ु तंदई सां कमु कनि बल्कि आलमी बैंक पारां मनसूबे जे हवाले सां पंहिंजो समूरो जेको सहकार आहे उन जे मुकमल तौर ते ॾियण जे हवाले सां यकीन ॾियारियो वियो आहे। अहिड़ी तरह सां येलो लाइन मनसूबे जी जेका डेड लाइन आहे उनखे पूरो करण जे हवाले सां समूरा जेके स्टेक होल्डर आहिनि उहे गॾियल कोशिशूं उन्हनि खे करणियूं पवंदियूं। येलो लाइन मनसूबो कराची जे शहरनि जे हवाले सां तमामु घणो न सिर्फ़ु अहमियत जो हामिल आहे बल्कि हिनजी जल्द अज़ जल्द तकमील सिंध हुकूमत जो अज़म ऐं फ़ैसिलो आहे। ऐं येलो लाइन जी BRT जे नक़ल अमल सां न सिर्फ़ु हिकिड़ो क़ाबिल एतमाद ऐं मौसर ट्रांसपोर्ट जो ज़रियो जेको बनाइण वञी रहिया आहियूं बल्कि येलो लाइन BRT सां कराची जे शहरनि खे रोज़मर्रा जो जेको सफ़र आहे उन में वधीक आसानियूं पैदा थींदियूं। मनसूबो कराची जे जेके मारूफ़ जेका रोड आहिनि उन्हनि ते ट्रैफ़िक जो दबाव घटि करण में मददगार साबित थींदो। अहिड़ी तरह सां जिते BRT ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितर कंदो उते मुक़ामी जेको कारोबार आहे उनखे बातचीत मिलंदी। मनसूबो कराची जी इक़्तिसादी जेका तरक़ी आहे उन में पिणु उनजो हिसो। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।